नवाब शाह जी अदालत नवाब वली मोहम्मद सानी केस जी ॿुधणी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। सब इंस्पेक्टर जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो वियो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, नवाब शाह जी अदालत नवाब वली मोहम्मद सानी केस जी ॿुधणी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। सब इंस्पेक्टर जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो वियो। तव्हांखे आगाह कयूं पिया, नवाब शाह जी अदालत में नवाब वली मोहम्मद सानी केस जी ॿुधणी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। सब इंस्पेक्टर जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो वियो आहे। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे, नवाब शाह जी अदालत नवाब वली मोहम्मद सानी केस जी ॿुधणी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। सब इंस्पेक्टर जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो वियो आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया, नवाब शाह जी अदालत नवाब वली मोहम्मद सानी केस जी ॿुधणी 29 जून ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणी दौरान भंड बिरादरी जे 5 ॼणनि जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। सब इंस्पेक्टर जे क़त्ल केस में गिरफ़्तार जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। ब्यूरो चीफ ज़ुल्फ़कार ख़ासि करे लाइन ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार, नवाब वली मोहम्मद सानी केस जी ॿुधणी थी आहे जेका 29 जून ताईं पिणु मुलतवी कई वई आहे। छा केस ॿुधणी थी आहे अॼु? जी, नवाब वली मोहम्मद सानी जो 4 महीना अॻु 5 भंड बिरादरी हिकु सब इंस्पेक्टर हमीद खोसो शहीद थियो, हुनजी केस जी ॿुधणी 29 जून ताईं मुलतवी कई वई आहे। जॾहिं त जेके गिरफ़्तार जवाबदार हुआ उनखे अदालत में पेश कयो वियो हो। जॾहिं त जेको केस जो फिरियादी हो उहो पेश थियो, पर जेके गवाह हुआ उहे न अचण जे करे हीअ जेकी असां ॿुधणी जेकी असां 29 जून ताईं अदालत तरफ़ां जेको आहे सो मुलतवी कई वई आहे। जी, अॼु ॿुधणी दौरान छा प्रोसीडिंग थी आहे ज़ुल्फ़कार? नाज़रीन सां राब्तो कटिजी वियो आहे ज़ुल्फ़कार सां। महिरबानी ज़ुल्फ़कार तफ़सील ॼाणण लाइ।